अवामी प्रेस क्लब जे तवसु सां IG सिंध के बिल्कुल असीं हींअर अपील कयूं पिया, ही जेको भी आहिनि ऐं मेमनकोट वारनि खे शाबाश हुजे, ख़ासि करे हिते जे मुस्लिमनि खे कि ही असां सां साथ आहिनि। ही ज़ुल्म जे ख़िलाफ़ जी आवाज़ आहे। उन माण्हू ते ज़ुल्म थियो आहे, दहशतगर्दी थी आहे ऐं पुलिस सादी वर्दी में जेको असांजो तहफ़ुज़ करण वारो उहो असांजे बच्चे खे गोली हणी मारे छॾे त पोइ असीं कंहिं वटि वेंदासीं? ही असांजो केरु ॿुधण वारो ई कोन्हे। असीं वारिस हिते जा आहियूं, ही असांजो मुल्क आहे। इन जे अलावा अॼु असांजे बच्चे सां थियो आहे, कल पाड़े वारे सां थींदो। ही रोज़ जेको आहे इन्हनि पुलिस वारनि जी रूटीन आहे, कंहिं न कंहिंखे मारियनि था। असां ते त हिंदुअनि ते त ज़ुल्म हले ई पियो। 3-4 ॾींहंनि जे बाद असांजी नियाणियुनि खे खणी हले वञनि था, केरु पुछण वारो ई कोन्हे। छा असांजी बकरियुनि जा बच्चा आहिनि कि जेको बि अंज में विझी खणी हलियो वञे, जेको भी अची गोलियुनि सां उन्हनि खे मारे हलियो वञे? असांजा वारिस आहिनि। असीं हींअर अपील कयूं था, हथ जोड़ियूं था, सुभाणे असांखे को ॾोह न ॾियण में अचे। छो त इंसाफ़ अगरि न मिलियो तो खून जो बदिलो खून हूंदो, खून जो बदिलो खून हूंदो। असीं बाक़ायदा 28 तारीख़ ते प्रेस क्लब ते मुज़ाहिरो करे रहिया आहियूं। इन जे अलावा पूरे सिंध में अलॻि अलॻि मुज़ाहिरा थी रहिया आहिनि। असीं रियासत के, असीं वज़ीर आला के, असीं IG सिंध के चऊं था कि पुलिस के बाक़ायदा इनके SHO खे मुअत्तल करे इंक्वायरी जे अंदरि इनके शामिल करण में अचे ऐं उनके जीअं आम माण्हुनि खे उबतो करे छितर हणंदा आहिनि न, त हिन पुलिस वारे खे उबतो करे असांजे साम्हूं छितर हणनि। पैसनि जी गेम कोन हलंदी। असांखे इंसाफ़ खपंदो, इंसाफ़ खपंदो, इंसाफ़ खपंदो।